अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बअद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। अज़ीज़ दोस्तों, बुज़ुर्गों, भाइयों, अॼु जी हिन मजलिस में असां पंहिंजे प्यारे नबी सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ऐं हयात मुबारका मंझां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नंढपिण ऐं ॿाराणी ज़िंदगी जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जॾहिं 8 साल थी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो जनाब अब्दुल मुत्तलिब उनजो इंतिकाल थी वियो ऐं उन जी वसीयत मूजिबि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी किफ़ालत ऐं सार संभाल संदसि चाचे अबू तालिब पंहिंजे ज़िम्मे खईं। अबू तालिब जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो चाचो हुयो, उन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी औलाद खां वधीक बहितर सलूक कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश ऐं नबी थियण खां पोइ साथ ॾियण जो हक़ अदा करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जॾहिं 8 साल खां कुझु अॻिते वधी करे हली, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महसूसु कयो त अबू तालिब उनजो घराणो काफ़ी वॾो आहे, काफ़ी अयालदार माण्हू आहे, महिनत मज़दूरी करे पंहिंजो पेट पाले थो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी नंढड़ी उमिरि में बि पंहिंजी ख़ुददारी जो मुज़ाहिरो कंदे ऐं मके वारनि जूं बकरियूं इंतिहाई थोरे मुल्ह ते चारणु शुरू करे छॾियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि जूं बकरियूं चारींदा हुया। सही बुख़ारी सही मुस्लिम जी रिवायत आहे, सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था त हिकिड़े दफ़े असां हिकु झंग मां गुज़री रहिया हुआसीं। उन झंग में पीलूअ जा वण हुया ऐं उन में हिकिड़ो नंढड़ो ॻाढ़े रंग जो फल उन में लॻंदो आहे। फरमाइनि था त असां उहे नंढड़ा फल चूंडे रहिया हुआसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि फलनि में जेको कारो हुजे उन्हनि खे चूंडजो, छो त कारो जेको हूंदो आहे उहो वधीक ज़ाइक़ेदार हूंदो आहे। साहबा किराम फरमाइनि था त असां हैरान रहिजी वियासीं, छो त इन ॻाल्हि जी ख़बर हिकिड़े बकरार खे थी सघे थी जेको झंगनि में फिरंदो वतंदो हुजे। त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कयोसीं त छा तव्हां बकरियूं चारियूं आहिनि? इन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जी हा, मा मिन नबिय्यिन इल्ला वरअल गनम। फरमायो त अल्लाह ताला जे हर हिकु नबीअ बकरियूं चारियूं आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे अंबिया किराम खां बकरियुनि चारण जो कमु इन करे वरितो छो त नबीनि खे बाद में उम्मत जी क़यादत संभालणी हूंदी आहे ऐं क़यादत संभालण लाइ ज़रूरी हुजे त इंसान पंहिंजे आवाम जी नफ़्सियात खां बख़ूबी वाक़िफ़ हुजे। बकरियुनि जो जेको धण हूंदो आहे उनखे ख़बर नाहे हूंदी त उनखे कहिड़े तरफ़ वञिणो आहे। हिकिड़ो धनारी बकरियुनि खे सही रस्ते ते विझंदो आहे। इन करे फरमायो त अल्लाह तबारक व तआला हर नबीअ खे बकरियूं चाराए करे उनखे क़यादत जी ट्रेनिंग ॾिनी। ऐं बकरियुनि चारण में हिकु ॿी हिकमत बि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त दिलनि जी नरमी जेका आहे उहा बकरियुनि खे चारण वारनि में हूंदी आहे ऐं दिलनि जी सख़्ती जफ़ाकशी इहा उठनि खे चारण वारनि में हूंदी आहे। हिकु नबी पंहिंजी उम्मत लाइ सरापा रहमत हूंदो आहे। उन लाइ ज़रूरी आहे त उनजो लाॻापो हिकिड़ो तालुक़ु बकरियुनि सां रहियो हुजे त जीअं उन जी तबियत में नरमी हुजे या उन जी तबियत में लताफ़त हुजे।
इन हदीस में मालूम थिए थो त जेकॾहिं को इंसान सिर्फ़ु जानवरनि सां रहे थो त जानवरनि जी जेका तबियत आहे उहा तबियत बि इंसान जे मथां असरअंदाज़ थिए थी। उठनि जी तबियत में सख़्ती हूंदी आहे, जेको इंसान उठनि सां गॾु रहंदो उन जी तबियत में सख़्ती पैदा थींदी। बकरियुनि जी तबियत में नरमी हूंदी आहे, जेको इंसान बकरियुनि सां रहंदो उन जी तबियत में उन जे मिज़ाज में नरमी पैदा थिए थी। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकिड़ो इंसान ॿिए इंसान जे मथां केतिरे क़दुरु असरअंदाज़ थिए थो, उन जी सोहबत मां, उन जे अमल मां, उन जी तर्ज़ अमल मां, उन जे अख़लाक़ मां हिकु इंसान ॿियो इंसान मां तमामु घणो असरअंदाज़ थिए थो। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि जूं बकरियूं चारियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जॾहिं 12 साल थी, उन दौर में अरब जी मईशत जो सभ खां वॾो जेको सहारो हुयो उहा तिजारत हुई। क़ुरान करीम में सूरह कुरैश में बि इनखे बयानु कयो वियो आहे त मके वारा सर्दियुनि ऐं गर्मियुनि में यमन ऐं मुल्क शाम ॾांहुं सफ़र कंदा हुया। हिकिड़े दफ़े अबू तालिब पंहिंजो तिजारती सामान तयारु कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं ख़बर पई त अबू तालिब संदन चाचो मुल्क शाम ॾांहुं सफ़र लाइ वञी रहियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञण लाइ ज़िद कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि अञा 12 साल ही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन ज़िद खे अबू तालिब कोन मञो ऐं काफ़िलो ॿाहिरि मके खां निकिरणु शुरू थी वियो। 2-3 किलोमीटर इहो जॾहिं काफ़िलो ॿाहिरि मके खां रवानो थी चुको, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन काफ़िले जो पीछो कंदा रहिया। बिलाख़िर अबू तालिब खे इहा ॻाल्हि कोन वणी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े तरीक़े सां पीछो कनि। अबू तालिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण सां गॾु खयो। इहो काफ़िलो जॾहिं वञी करे मुल्क शाम जे शहर बुसरा में पहुतो त उते हिकु देवल ठहियल हुई, हिकु इबादत गाह, ईसाई जी ख़ानकाह। उन में हिकिड़ो ईसाई राहिब रहंदो हुयो जंहिंजो नालो जर्जीस हुयो ऐं बहीरा राहिब जे नाले सां उहो मारूफ़ हुयो। जॾहिं काफ़िलो बुसरा शहर जे अंदरि वञी करे पहुतो त इहो राहिब पंहिंजी इबादत गाह मां, पंहिंजी ख़ानकाह मां ॿाहिरि आयो ऐं अची करे काफ़िले वारनि सां मिलियो ऐं चवणु लॻो त आउं सुभाणे तव्हांजी दावत कंदुसि। काफ़िले वारनि चयो त ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते जॾहिं इहो पूरो काफ़िलो अची करे उन इबादत गाह जे ॿाहिरां अची करे वेठो त बहीरा राहिब उन्हनि खां पुछा कयो त छा तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे तव्हां पोइ ते छॾे आया हुजो? सभिनी चयो त असां सभु हिन काफ़िले जा माण्हू हिन जे अंदरि शरीक आहियूं। उन्हनि चयो त न, तव्हां कंहिं न कंहिं माण्हू खे पोइ ते छॾे आया आहियो। अबू तालिब चए त मुंहिंजो छोकिरो आहे, पंहिंजे सामान जी संभाल लाइ असां उनखे ॿाहिरि छॾे आया आहियूं। उन ते बहीरा राहिब चयो त उन छोकिरे खे बि वठी अचो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त बहीरा राहिब अबू तालिब खां पुछा कयो त हिन छोकिरे सां तव्हांजो छा तालुक़ आहे? अबू तालिब चयो त आउं हिन जो पीउ आहियां, हे मुंहिंजो पुटु आहे। बहीरा राहिब चयो त ईअं नथो थी सघे। अबू तालिब चयो त तव्हां ईअं छो था चओ? इन ते बहीरा राहिब सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। उन चयो त जॾहिं तव्हांजो काफ़िलो कल्ह अची रहियो हुयो, मां दरीअ खां बीही करे तव्हांजे काफ़िले खे ॾिठो। को अहिड़ो पथर न हो, को अहिड़ो वणु न हो जेको झुकी करे तव्हांजे काफ़िले खे सलाम न करे रहियो हुजे। ऐं इहो सिर्फ़ु अंबिया किराम सां थींदो आहे। चवणु लॻो त हे जेको ॿारु आहे, हे सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन आहे, हे रहमतुल लिल आलमीन आहे, हे रसूल रब्बिल आलमीन आहे। ऐं गॾोगॾु इहो बि चयो त तव्हां हिन छोकिरे खे वापसि पंहिंजे शहर मोकिलियो। इन जी वजह इहा आहे त यहूदी इन ॻाल्हि जो इंतज़ारु करे रहिया आहिनि त अलाह जो जेको आख़िरी नबी आहे उहो बनी इसराइल मां ईंदो। जेकॾहिं यहूदियुनि खे ख़बर पइजी वई त बनु इस्माइल मां हिकिड़ो जेको नबी थियणो आहे उहो हिन वक़्तु बुसरा शहर जे अंदरि मौजूदु आहे त उहे अची करे माद अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करे छॾींदा। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे अबू तालिब तमामु घणो परेशान थियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु वापसि मके ॾांहुं मोकिले छॾियो। वक़्तु गुज़रंदो रहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जॾहिं 20 साल वञी करे पहुती त उन दौर में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो। उनखे हर्बुल फुजार सॾियो वेंदो आहे
यानी फुजार जी जंग। फुजार फाजिर जी जमा है ऐं फाजिर गुनहगार खे चयो वेंदो आहे। छो त इहा जंग जेका लॻी हुई इहा हुरमत वारनि महीननि जे अंदरि लॻी हुई। हुरमतनि वारनि महीननि जे अंदरि जंग विढ़णु दौरे जाहिलियत जे अंदरि ऐं दीन इस्लाम में हराम हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जंग में सिर्फ़ु एतिरे क़दुरु शरीक थिया त पंहिंजे चाचनि खे तीर खणी करे ॾेई रहिया हुया। बाक़ी इन खां वधीक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में कंहिं बि क़िस्म जो को किरदारु अदा कोन कयो। उन्हनि खां कुझु महीननि खां पोइ हिकु ॿियो वाक़ियो पेश आयो जंहिंखे हल्फुल फुज़ूल चयो वेंदो आहे। उन वाक़िए जी वजह इहा आहे त मके में अंदरि हिकिड़ो माण्हू तिजारती सामान खणी करे आयो ऐं मके जे अंदरि कंहिं माण्हूअ उनखां उहो तिजारती सामान ख़रीद करे वरितो, पर क़ीमत ॾियण खां इनकार कयो। उन माण्हूअ हिकु माण्हू जे साम्हूं वञी करे दाह ॾिनी, उनखां मदद तलब कई, पर कंहिं बि उनजी मदद न कई। बिल आख़िर उन ताजर मके जे पहाड़ जबल अबू कुबैस चढ़ी करे वॾे वाक़े सां कुझु शेर चया ऐं माण्हुनि खां मदद तलब कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचनि खे जॾहिं ख़बर पई त सभु उथी बीठा ऐं उन्हनि कुरैश जे सरदारनि खे जमा कयो ऐं पाण में इहो मुआहिदो कयो ऐं इन मुआहिदे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मौजूद हुया। मुआहिदो इहो हुयो त अॼु खां पोइ मके जे अंदरि कंहिं बि शख़्स ते ज़ुल्म न कयो वेंदो। जेकॾहिं कंहिंजे मथां ज़ुल्म कयो वियो त उनखे बेयारो मददगार न छॾियो वेंदो। असां उन सां गॾु उथी बीहंदासीं ऐं उनजी मदद कंदासीं, ज़ालिम खे उन खां बदिलो ॾियाराईंदासीं। इहो मुआहिदो जॾहिं थियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुआहिदे जे अंदरि शरीक हुया, उन खां पोइ उन ताजर खे इंसाफ़ ॾियारायो वियो। इस्लाम आणण खां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुया, इन मुआहिदे जो के यादि कंदे फरमाईंदा हुया त इहो जेको मुआहिदो थियो, जेकॾहिं मूंखे इन जे बदिले ॻाढ़ो उठ ॾिनो वञे त बि आउं इन मुआहिदे खे छॾण लाइ तयारु न थियां। ऐं फरमाईंदा हुया त जेकॾहिं अॼु बि कुरैश वारा अची करे मूंसां अहिड़ो वाइदो कनि, अहिड़ो मुआहिदो कनि त अॼु बि आउं अहिड़ो वाइदो करण लाइ तयारु आहियां, जंहिंमें सुलह, अमन, सलामती ऐं आश्तीअ जो हिकिड़ो दर्स हुयो। हिन में मालूम थिए थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई सुलह जो ऐं अमन पसंद इंसान हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ अरब जे दस्तूर जे मुताबिक़ तिजारत जे अंदरि कदम रखिया, तिजारत कंदा हुया। हिकिड़ो सहाबी जंहिंजो नालो अब्दुल्लाह बिन अबी समहा रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी थियण खां पहिरियां आउं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ो वाइदो कयो, हिकिड़ी तिजारत कई। थियो हीअं त आउं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सामान ख़रीद कयो ऐं चयो त हीअ तव्हांखे उनजी क़ीमत आहे, आउं पंहिंजे कंहिं ग़ुलाम खे वठी अचां ऐं इहो सामान खणायां थो, तव्हां हिते मुंहिंजो इंतज़ारु करियो। उहो सहाबी फरमाए थो जॾहिं आउं उतां खां ॿाहिरि निकितुसि त मुंहिंजे ज़हन मां ई ॻाल्हि निसिरी वई त मूंखे इहो सामान बि खणणो आहे। फरमाए थो उहो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, टे ॾींहं ते जॾहिं इत्तिफ़ाक़ सां आउं उतां गुज़रियुसि, ॾिठुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सामान सां गॾु उन ई जाइ ते अंदरि मौजूदु हुया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरी देरि लाइ बि उतां खां परते कोन हटिया त थी सघे थो मथां अब्दुल्लाह बिन अबी समहा अचे ऐं अची करे पंहिंजो सामान वसूल करे। टे ॾींहं पंहिंजी ज़बान ते क़ाइमु रहंदे उनजो इंतज़ारु कंदा रहिया। जॾहिं अब्दुल्लाह बिन अबी समहा अची करे पंहिंजो सामान वरितो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु एतिरो चयो, लक़द शककत अलैया, त तूं मूंखे वॾी मुशक़त जे अंदरि मुब्तला कयो। न उनखे को दड़का ॾिना, न ई उनखे कंहिं क़िस्म जी का तौबीख़ कई। इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आला अख़लाक़ ऐं तिजारत में किरदारु। ऐं इन ई किरदार जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सादिक़ ऐं अमीन सॾियो वेंदो हो। माण्हू जॾहिं तिजारत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ खे ॾिठो, किरदार खे ॾिठो, त माण्हू बे इख़्तियार चवंदा हुआ त जेकॾहिं सादिक़ ऐं अमीन का शख़्सियत आहे त उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। सिर्फ़ु आम गुफ़्तगू जे करे माण्हुनि इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसफ़ न बयानु कयो हो त सादिक़ ऐं अमीन आहिनि, अमली तौर ते जॾहिं ॾिठो ऐं उन खां पोइ चयो त इहा सादिक़ ऐं अमीन शख़्सियत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन किरदार जी जॾहिं ख़बर
मके जे अंदरि पखिड़िजी वई त मके जे अंदरि हिकु तलाक़ याफ़्ता औरत बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा रहंदी हुई, जेका पंहिंजो माल तिजारत जे तौर ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हवाले कंदी हुई ऐं उन मां हिकु हिसो उन्हनि खे बतौर उजरत जे ॾींदी हुई। उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियापो मोकिलियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे कारोबार करण जी आछ कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आछ खे क़बूल कयो ऐं बीबी ख़दीजा वाइदो कयो त आउं तव्हांखे ॿियनि खां वधीक ॾींदसि। गॾोगॾु पंहिंजो ग़ुलाम मैसरा उनखे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मोकिलियो। मैसरा जॾहिं इन सफ़र तिजारत तां वापसि मोटियो, अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहिणे अख़लाक़ जो तस्करो कयो त हिन पूरे सफ़र तिजारत में कहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आला किरदार खे ॾिठो। बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा इहा ॻाल्हि ॿुधी करे तमामु घणो ख़ुशि थी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तिजारत कई हुई उन तिजारत मां बि तमामु घणो उनखे माल मिलियो। अबू मैसरा अची करे ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तिजारत लाइ सामान कंहिं माण्हू खे पेश कंदा हुआ त सभ खां पहिरियों तव्हांजो जेको माल आहे उनखे पेश कंदा हुआ। जेकॾहिं उहो माल ख़रीद कंदो हुयो त सही माना में उनजी रक़म वसूल कंदा हुआ, पर जेकॾहिं उहो माण्हू तव्हांजो माल ख़रीद कोन कंदो हो त उन खां पोइ पंहिंजो माल पेश कंदा हुआ ऐं उन जी मुनासिब क़ीमत ॾेई करे ऐं उन खां पोइ उन माल खे फ़रोख़्त कंदा हुया। बीबी ख़दीजतुल कुबरा इहे तमामु सुहिणा गुण ॿुधी करे ॾाढी ख़ुशि थी ऐं पंहिंजे साहेड़ी जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नियापो मोकिलियो त आउं तव्हां सां निकाह करण जी ख़्वाहिशमंद आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचनि सां ॻाल्हि कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा उन्हनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह लाइ ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जे चाचे ॾे निकाह जो पैगाम मोकिलियो। अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रिश्तो तइ थियो। उन मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उमिरि 25 साल हुई ऐं बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जी उमिरि 40 साल हुई। कुझु रिवायतुनि में अचे थो त उन मौक़े ते ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जी उमिरि 28 साल हुई। 2 तरह जूं रिवायतूं आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका औलाद थी उहा सभु जा सभु बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा मां थी, सवाइ हिकु पुट जो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 2 पुट ॼावा ऐं 4 नियाणियूं। पहिरें पुट जो नालो क़ासिम हुयो ऐं उन जे ई नाले ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुनियत अबुल क़ासिम पई। उन खां पोइ बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा, अहिड़ी तरीक़े सां बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा, उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा, फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा ऐं सभ खां आख़िर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु ॿियो बि पुटु ॼाओ जंहिंजो नालो अब्दुल्ला रखियो वियो ऐं उनजो लक़ब तय्यब ताहिर हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके 2 पुट हुया इहे नंढपण जे अंदरि ई वफ़ात करे विया, जॾहिं त जेके 4 नियाणियूं हुयूं उन्हनि इस्लाम जे ज़माने खे पातो, चइनी इस्लाम क़बूल कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिजरत बि कई। पर 3 नियाणियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जे अंदरि ई वफ़ात करे वियूं, सवाइ हिकिड़ी नियाणीअ जे सईदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा। फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ 6 महीना ज़िंदा रही ऐं उन खां पोइ उनजो इंतिकाल थियो। बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरो त बहितरीन साथ निभायो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर उन्हनि जो तज़किरो कंदा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी मौजूदगीअ में कंहिं बि औरत सां शादी न कई ऐं उनजी वफ़ात खां पोइ बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी सहेलियुनि सां सुहिणो सलूक कंदा हुया ऐं उनजी सहेलियुनि ॾे जॾहिं को गोश्त ईंदो हुयो या कुर्बानी या कंहिं बि क़िस्म को जानवर ज़बह कंदा हुया त उनजी सहेलियुनि ॾे ज़रूरु बतौर तोहफ़े जे कुझु गोश्त मोकिलींदा हुया। सईदा खौला सईदा हाला रज़ियल्लाहु अन्हुमा इहे सईदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा सहेली हुयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी वफ़ात खां पोइ उन्हनि सां बि सुहिणो सलूक कंदा हुया। इन खां पोइ हिकु आख़िरी वाक़ियो जंहिंखे असां बयानु कंदासीं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैसत खां पहिरियां जेको वाक़ियो पेश आयो उहो इहो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि जॾहिं 35 साल थी त मके वारनि सोचियो त खाना काबा जंहिंजो जेका ड्रेग हुई उहा इंसान जी ड्रेग जे बराबरि हुई।
जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खाने काबा खे ठाहियो हुयो त उन जी 3 के 9 हथ हुई ऐं मुख़्तलिफ़ सैलाबनि जे करे वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु खाना काबा जूं जेके भितियूं हुयूं इंतिहाई कमज़ोर थी वियूं हुयूं। कुरैश वारनि सोचियो त हिकु दफ़ो ॿीहर खाना काबा खे ठाहियो वञे, पर केर बि खाना काबा जे वेझो अची करे खाना काबा की पुराणी इमारत खे ड्राहण लाइ तयारु कोन पहुतो। हुन मां हिकिड़े शख़्स दुआ घुरी त या अल्लाह असांजो नेकीअ जो इरादो आहे ऐं उन ओडर खणी अची करे खाना काबा जी हिकु भित खे ड्राहण शुरू कयो। वरी ॿी भित खे ड्राहण शुरू कयो। माण्हू ॾिठो त हिन ते कंहिं बि क़िस्म जो को अज़ाब का हिकु तकलीफ़ नाहे पहुती। सभु माण्हू अचे हा ऐं अची करे खाना काबा जी भितियुनि खे ड्राहण शुरू करे ॾिनो। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जी विधल बुनियादुनि ते अची करे पहुता त उते रुकिजी विया ऐं पाण में उन्हनि वाइदो कयो हुयो त खाना काबा जी ॿीहर जॾहिं असां तामीर कंदासीं त इन में कंहिं बि क़िस्म जो को हराम जो पैसो कोन हूंदो। हलाल पैसे सां खाना काबा जी जॾहिं तामीर कई वई त इमारत नंढड़ी ठही, छो त पैसो खुटी वियो हुयो। ऐं हतीम जो जेको इलाइक़ो आहे जिहो पहिरियों खाना काबा जे अंदरि दाख़िल हुयो, पैसे न हुजण जे करे उनखे खाना काबा खां ॿाहिरि छॾियो वियो। पोइ जॾहिं हजर असवद खे खाना काबा जी भित में ॻंढण जी ॻाल्हि आई त उते कबीलनि जा इख़्तिलाफ़ थी पिया। हर कबीलो चाहे पियो त इहा सादत मूंखे मिले। 3-4 ॾींहं गुज़री विया ऐं वेझो हुयो त इतो का जंग छिड़जी वञे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला इहो शरफ़ बख़्शो त कुरैश वारनि फ़ैसिलो कयो त जेको सुभाणे माण्हू सभ खां पहिरियां खाना काबा जे अंदरि दाख़िल थींदो उहो असांजो फ़ैसिलो कंदो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां पहिरियां खाना काबा जे अंदरि मोकिलियो। माण्हू ॾिसी करे त हे सादिक़ ऐं अमीन आहे, जेको फ़ैसिलो कंदा असांखे क़बूल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु चादर घुराई, पंहिंजे हथनि मुबारकनि सां हजर असवद खे खणी करे चादर में रखियो ऐं मुख़्तलिफ़ कबीलनि जे सरदारनि खे घुरायो। उन्हनि अची करे कपिड़े जी कुंडियुनि मां झलियो ऐं जॾहिं खणी अची करे खाना काबा जे भरिसां पहुता, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजर असवद खे पंहिंजे हथनि में खणी करे खाना काबा जी भित सां ॻंढियो। अहिड़ी तरीक़े सां पंहिंजी हिकमत अमलीअ सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वॾे फितने खे उथण खां पहिरियां ई ख़तमु करे छॾियो। उन खां पोइ नुबूत मिलण खां पहिरियां कहिड़ा कहिड़ा वाक़ियात पेश आया, इनखे इंशाअल्लाह असां अॻली डिशेस में बयानु कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त असांखे पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं प्यारे करीम प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।